हाणे ही सुवाल कयो दोस्त हिकिड़ो शीउ आहे जे मुनाज़रे जो चैलेंज क़बूल कयो आहे। असांजे सिंधीअ में हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेके चवंदा आहियूं लाॿाड़ी। लाॿाड़ी सम्झो था? अड़े फलाणो त लाॿाड़ी आहे। लाॿाड़ी जो मतिलबु आहे त रुॻी पटाकूं हणंदो भई ईंदो कुझु कोन अथसि। असीं वियासीं चंबड़ ज़िले टंडे अलाए यार में हिकिड़ो शहर आहे, उनजे पाड़े में जलसो उते इनखे 2-3 साल थी विया। ये त हाणे ॻाल्हि पई हले पर साल ॾेढ जी ॻाल्हि आहे। चिठी लिखियूं त साईं हिकिड़ो आयो आहे हमरा चैलेंज करे वियो आहे त तव्हांजा सुन्नी अचनि असां सां ॻाल्हाइनि। हाणे बाबा जॾहिं चैलेंज हुन कयो त असां सुन्नी आहियूं, सुन्नियुनि जो दिफ़ा त कंदासीं न। हिकिड़ो माण्हू चए त मुंहिंजी चैलेंज आहे, अचो मूंसां ॻाल्हायो। असां चयो तुंहिंजी चैलेंज असांखे क़बूल आहे, पर मुनाज़रो ॿारनि जी रांदि कोन्हे। मुनाज़रो उन जा हिकिड़ा उसूल आहिनि, उन जा ज़वाबित आहिनि, उन जा कुझु कानून आहिनि। उन्हनि कानूननि जे मुताबिक़ पहिरीं शइ आहे मुनाज़रे जा शर्त। उहे शर्त तुम तय कर ऐं तय बि अरबी ज़ुबान में कर, छो त हर एरे गेरे सां त माण्हू मुनाज़रो कोन कंदो। तव्हां वटि त हर एरो गेरो वेठो आहे, तव्हांजे वज़न ॿाहिरि जी असांखे ख़बर पए न। मुड़ुस जी ख़बर पवंदी आहे मैदान ते, पर पुठ त हर को घर वेठे चवंदा आहिनि कुतो बि शींहुं आहे। मुड़ुस जी ख़बर मैदान ते पवंदी। तव्हां अरबी में मुनाज़रे जा शर्त तय कयो, साल ॾेढ ॿ गुज़री वियो, हमरा चुप। हाणे अचेसि त तय करे न। पोइ जॾहिं वरी मुहर्रम आयो त वरी रते देरे में हिकिड़ो मसालो थियो, चौक ते बीही करे हिकिड़े शीए चैलेंज कई। असांजी चैलेंज असां सां मुनाज़रो कयो। हिननि ईअं सम्झो त मुल्क गिदड़ को भेले वियान, हाणे मुल्क में केरु आहे कोन, असीं चैलेंजूं करे पंहिंजो धाक ॼमाईंदासीं। शेख सादी चयो हर बेशा गुमा मबर के खाली अस्त, शायद के तिलंग खुफ्ता बाशद। अरे जंगल के खाली न समझजा, मता चीतो सुतल हुजे। जॾहिं उन्हनि बकवासूं शुरू कयूं, अल्हम्दुलिल्लाह पहिरियां असां हर शहर ॻोठ में चयोसि मैदान ते अच, तुंहिंजी ख़बर पए। पोइ पंहिंजनि जो थुक कयसि, थुक थियसि न जी। मुनाज़रो क़बूल आहे, चैलेंज क़बूल आहे, मां तयार आहियां, मुनाज़रो कंदुसि। हाणे जॾहिं मुनाज़रो क़बूल कई त मुनाज़रो क़बूल करे स्टेज जी ॻाल्हि आहे, तुंहिंजा सभु मुरीद वेठा आहिनि या तुंहिंजा मोतक़िद वेठा आहिनि, जो जीअं तूं चवंदो वञे तोखे सुभान अल्लाह जो जवाब ऐं दाद ॾींदा वञनि। मुनाज़रे जो चैलेंज कई ऐं मैदान ते अहले सुन्नत व जमात वारा अची विया त हमरा भाॼो पर खाधी। चाची नालो मुंहिंजो खई, नेट ते क्लिप मौजूद आहे, नालो खई मां मुफ्ती उबैदुल्लाह डायरी सां मुनाज़रो। असीं मुनाज़रो करे वक़्तु विञाईंदासीं छा? वक़्तु विञाईंदासीं छा? अरे वक़्तु विञाइण जो अहिड़ो डपु ई त पहिरियां किन्ना के जाए जा मुनाज़रे जा चैलेंज छो पियो करी? तो मुनाज़रे जा चैलेंज करे पंहिंजी रोज़ी वधाई पे। हाणे मुनाज़रो को बंदूक लॻंदियूं छा? मुनाज़रो कुझु कोन्हे। मुनाज़रो असीं पंहिंजा किताब तव्हांजा खणी ईंदासीं, तव्हां असांजा किताब खणी अचो। इल्मी जंग आहे, जीअं नेट ते ॾिसो चैनलनि ते डिबेट थींदी आहे न, मथे मुक़ाबिल में असां डिबेट कयो, पर डिबेट में उहो करे जंहिंमें डिबेट जी अहलियत हुजे न। हिन में ॻाल्हि ई पोइ जॾहिं जी हाणे ॾिसे त पंहिंजा सुन्नी मूंखे थुक पिया शिया मूंखे थुक पिया करण। पोइ जी बाबा हाणे मूंखे मुनाज़रो क़बूल आहे। वरी पोइ असांजे हिकिड़े शागिर्द फोन कयसि, इहो विकल्प ठहियो। उन खां बाद में चीज़ बाबा हेॾे तूं मोरे जो थो ॻाल्हायां, मां असांजा त ही मुफ्ती उबैदुल्लाह वारा चवंदा जी मुनाज़रो करे जी बाबा मां मुनाज़रो कोन कंदुसि, मुंहिंजा जलसा लॻा पिया आहिनि, मां वांदो कोन आहियां, मूं वटि टेम कोन्हे, ही मुड़ुस वांदो कोन्हे, बाक़ी असीं वांदा वेठा आहियूं जो हिन सां असीं मुनाज़रो कयूं। पर अल्हम्दुलिल्लाह वांदा न हूंदासीं। अहिड़े ख़बीस जे मथे अबू बकर उमर फारूक उस्मान जे दुआ सां अहिड़ी टांगी बनींदासीं जो क़यामत ताईं मुंहुं खणण जहिड़ा न रहंदा। तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत किबला मुफ्ती साहब। हाणे वरी जी मुंहिंजो भला हाणे वरी जो क्लिप ठहियो, अदा मुनाज़रे
वाके ते अच न मूंखे टेम कोन्हे विद्य जो जवाब विद्य में ॾियो विद्य जो जवाब विद्य में ॾियो बारे वाते जो मतलब आहे तूं भॼी थो न वरी जो पंहिंजे दॿे साणे रोज़ी रोटी बि बंदि थिएसि जी 9 रबीउल अव्वल ते मुनाज़रो थींदो हाकिम नुहानी सालिस थींदो मां जो सालिस बि पाण पियो मुक़रर करी तारीख़ूं बि पाण पियो तय करी तारीख़ूं गॾु वेही तय कर इंशाअल्लाह ताला उहे हवाल कटण वारा ऐं सखड़ियूं रड़ियूं करण वारा पिया अरे शीहनि जा बच्चा बि शीह थींदा इंशाअल्लाह जहिड़ो तोखे मुनाज़रे में शिकस्त ॾींदासीं जो वरी मुंहुं खणण जहिड़ो तूं न रहे कंध झुकाए रहे त वाक़ई के जोर सां मुंहिंजो पालो पियो मुफ्ती साहब 9 तारीख़ मुनाज़रो 9 तारीख़ ते तूं 9 तारीख़ ते बच न 9 तारीख़ ते बि न वरी जो मूंखे पेट में सूर आहे मूंखे कंध में सूर आहे मूंखे टंग में सूर आहे मूंखे हथ में सूर आहे मूंखे पर पाण अच इंशाअल्लाह ताला अहली सब असां वटि दलाइल पिया किताबनि ते निशान लॻल तारीख़ छाजी इंशाअल्लाह साम्हूं ईंदे अहिड़ो मुनाज़रे में तुंहिंजो अछो मुंहुं थींदो तारीख़ इस्लाम जी यादि कंदी वाक़ई को मुनाज़रो थियो